सकरण लॻ ॻोठ माड़ी जलबाणीअ में चईन ॻोठाणनि जी शहादत ऐं चईन पोरियत नौजवाननि जे ज़ख़्मी थियण वारे वाक़े ख़िलाफ़ अॼु ॿिए ॾींहुं बि क़ौमी शाहरा ते लाश रखी धरणो हंयो वियो, जिते सिंध यूनाइटेड पार्टी जो सदर सैयद ज़ैन शाह, GSN महाज जो चेयरमैन रियाद हुसैन चांडियो, STP जो अॻवान निसार अहमद कीरियो, मशहूर मागी रांझी फ़कीर, डॉक्टर न्याज़ कालाणी समेत कई सियासी समाजी शख़्सियतूं शरीक हुयूं, जिन जो चवणु हो त असीं शहीदनि जे वारसनि सां गॾु आहियूं, जिन जा 3 मुतालबा हुआ। लाशनि जो पोस्टमार्टम करायो वञे, हमले आवरनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई वञे ऐं डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद घरू खाते खे वाक़े जी आला सतही अदालती जांच लाइ ख़त लिखे। इन्हनि टिनी मुतालबनि जी मञता ताईं धरणो जारी रहंदो। अहिड़े मुतालबनि खां पोइ असिस्टेंट कमिश्नर सकरन अब्दुल हन्नान भुट्टो अॼु ॿीहर शाम जो धरणे में पहुतो ऐं शहीदनि जे वारिसनि जा 3 मुतालबा मंज़ूर करण जे हवाले सां ख़ातिरी कराई, जंहिं बाद FIR वारसनि जी मर्ज़ीअ मूजिबि दाख़िल कराई। वॾे वज़ीर पारां वाक़े जी अदालती जांच जो लेटर ॾेखारियो, जॾहिं त 3 मुतालबो पोस्टमार्टम वारो अॻु ई हल थी चुको हो। ईअं टिनी मुतालबनि जी मञता बाद शहीदनि जे वारिस मोहम्मद मिठल जलबाणी धरणो ख़त्म करण जो ऐलान कयो, जंहिं बाद क़ौमी शाहरा ते नमाज़ जनाज़ा अदा कई वई। उन बाद लाश अबाणे ॻोठ माड़ी जलबाणी रवाना कया विया, जिथे ॿीहर नमाज़ जनाज़ा अदा करे मिटीअ मां हवाले कया विया। जॾहिं त सिंध यूनाइटेड पार्टीअ पारां सॼी सिंध में सुभाणे छंछरु ॾींहुं ऐलानियल एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। लाश ॻोठ हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस जी गाॾियुनि में रवाना कया विया।